सखर हाउस पीपी अगमार सैयद जाद शोबकारी पीपी ऑफिस लेबर कॉलोनी सखर में बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की मुस्तैक औरतुनि सां ॻाल्हाईंदे चयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी के मरकज़ी अगवाननि इस्लामुद्दीन शेख सैयद खुर्शीद अहमद शाह सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह सिंध असम्बली के स्पीकर सैयद अवैस कादिर शाह सैयद फारूक शाह की हिदायतुनि तहत गरीब माण्हुनि की ख़िदमत करे रहियो आहियां। बेनज़ीर इनकम सपोर्ट प्रोग्राम की किस्त हलंदड़ महीने मार्च में ₹10,500 मिलंदा त जीअं मुस्तैक औरतूं रमज़ान शरीफ के भलारे महीने में रोज़े की सहरी ऐं इफ्तारी जो बंदोबस्त करे सघनि। शहीद मोहतरमा के नाले से मनसूब प्रोग्राम गरीब औरतुनि लाइ वॾो सहारो आहे। मोहतरमा शहीद के नाले से मनसूब बेनज़ीर किफ़ालत प्रोग्राम केतिरनि सालन का जारी आहे। जॾहिं त स्कूल में पढ़ंदड़ शागिर्दनि के लाइ पिण वज़ीफ़े की रक़म ॾिनी वञे थी त जीअं हर ॿार तालीम आसानी से पिराए सघे। आख़िर में शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जीए जा नारा पिण हया विया। वधीक ख़बरों ऐं अपडेट्स के लाइ असांजे चैनल के सब्सक्राइब कयो ऐं हाँ बेल आइकन के प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।